ISPR मूजिब पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs हार्ट लाइन ते राब्तो कयो। तर्जुमान मूजिब ॿिन्ही मुल्कनि जे DGMOs में मामूल जो राब्तो थियो आहे। ISPR जो चवणु आहे त पाक फ़ौज जे DGMO भारतीय फोर्सिस तरफ़ां पाक फ़ौज जी गाॾीअ ते हमले ख़िलाफ़ शदीद एहतजाज कयो। तर्जुमान मूजिब पाक फ़ौज जे DGMO मौक़िफ़ अख़्तियार कयो त भारतीय फोर्सिस ॼाणी वाणी पाकिस्तानी फ़ौज जी गाॾीअ ते फायरिंग कई। ISPR मूजिब भारतीय सिक्योरिटी फोर्सिस जे हमले में 4 फ़ौजी जवान शहीद थिया ऐं 1 फ़ौजी समेत 2 माण्हू ज़ख़्मी थिया। तर्जुमान मूजिब अहिड़े क़िस्म जा क़दम वॾे सान्हे जो सबबु बणिजी सघनि था। मेजर जनरल साहिर शमशाद चयो त अहिड़े क़िस्म जा वाक़िया छिकताण में इज़ाफ़ो करे खिते जे अमुन ऐं सलामती खे नुक़सान पहुचाए सघनि था। तर्जुमान मूजिब पाकिस्तान एतिरी हद ताईं नथो वञणु चाहे जिते हिक ॿिए जूं सप्लाई लाइनूं बंदि कयूं वञनि। पाकिस्तानी DGMO चयो त जेकॾहिं भारत तरफ़ां अहिड़े क़िस्म जूं भञकड़ियूं न रोकियूं वयूं त पाकिस्तान भरपूर ऐं सख़्तु जवाबु ॾींदो।